इते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करें। नौकोट में दुकान के बाहि लगी वही, लखें रुपयनि जो सामान सड़ी रखी पियो। मेन रोड ते झामनदास कच्छी जे किरियाना दुकान के बिजली के शॉर्ट सर्किट में बाहि लगी। बाहि लगण करे तकरीबन 80 लख रुपयनि जी मालियत जो सामान सड़ी वियो आहे। दुकान मालिक जो इहो चवणु आहे। इतला ते फायर ब्रिगेड जी गाड़ी पहुची बाहि विसाए छॾी आहे। अहम ख़बर आहे, नवकोट में दुकान के बाहि लगी वही आहे। लखें रुपयनि जो सामान सड़ी रखी वियो आहे। मेन रोड ते झामनदास कच्छी जे किरियाना दुकान के बिजली के शॉर्ट सर्किट में बाहि लगी। बाहि लगण करे तकरीबन 80 लख रुपयनि जे मालियत जो सामान सड़ी वियो आहे। दुकान मालिक जो इहो चवणु आहे। इतला ते फायर ब्रिगेड जी गाड़ी पहुची बाहि विसाए छॾी आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद है आजिज़ अली हैदर जुड़ेजो। जी आजिज़, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, नवकोट का मीरपुर खास वेंदड़ मेन रोड ते जेको है रॉयल गार्डन जे वेझो झामन कच्छी जी दुकान में बिजली जी शॉर्ट सर्किट होने सबब बाहि लगी वही है ऐं लखें रुपयनि जी मालियत जो सामान जेको सड़ी रख थी वियो है। तफ़सील मूजिब नवकोट रॉयल गार्डन के पासे में झामनदास कच्छी जी जो किरियाना दुकान है जैमें बिजली के शॉर्ट सर्किट होने सबब बाहि लगी हुई है, जैसे नतीजे में दुकान मालिक मूजिब तकरीबन 80 लख रुपयनि जी मालियत जैमें डालडा घी खंड चांहि सिगरेट ऐं ॿियो सामान सड़ी राख थी वियो है। बाहि लगण जी इतला मिलंदे ई टाउन कमेटी नवकोट फायर ब्रिगेड जी गाड़ी जेको है तो बाहि वारी जगह ते पहुची वई। बाहि विसाइण में कंट्रोल करे वरितो, मगर सामान मुकम्मल सड़ी ख़त्म थी चुको है। जी वॾी महिरबानी आजिज़ अली अपडेट करण लाइ।